الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم وقال الله تعالى في مقام آخر إنا أعطيناك الكوثر صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين بندے پروردگارم امت احمد نبی دوست دار چار یارم تاب اولاد علی مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل زیر سایہ غوث اعظم خاک پائے ہر ولی بلغ العلا بکمالہ کشف الدجا بجمالہ حسنت جمیع خصالہ صلو علیہ وآلہ وسلموا تسلیما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأزواجه وبارك وسلم عليه حمد و صلاة کھاں بعد نہایت ہی واجب الاحترام علماء کرام مشائخ اعظام پیاری جماعت سگوری السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ عزیزان گرامی ماں تمہاں جے سامہوں قرآن مجید فرقان حمید جوں مختلف جگہوں تاں قرآن شریف جوں آیتوں تلاوت کیوں آہن دعا کیوں اللہ سے مکھے حق سچ بیان کرنے جی توفیق نصیب فرمائے ان سان گڈو گڈ یہ دعا کیو تو اللہ رب العزت تواں اساں سبنی کے عمل جی بھی توفیق نصیب فرمائے عزیزان گرامی ماں پانجے ان قرات کयल آیت جے طرف بعد میں ایندس پر ماں تواں کے ایترو بدھائیں دو ہلاں تا یہ گال ضرور آہے
तमाम हिकड़े अल्लाह जे नेक सालिह बाने रसूलुल्लाह जे परवाने रसूलुल्लाह जे शेर जे घर सां ताल्लुक़ त ज़रूर रखां थो, पर मुझो इल्म भी घट आ, अमल भी घट आ। सो मेहरबानी करे तव्हां खे गुज़ारिश आहे त उन जवान वारी मुंह में तवक्को न रखजो। लाज़मी थींदो आहे न त बाबा शींहनि जा बच्चा शींहं, सो उहो शींहं उहो जेको 4 पेरो हूंदा उन जी ॻाल्हि हूंदी आहे। बाक़ी लाज़मी ईअं थींदो आहे त पुट या त पीउ खां मथे थी वेंदो आहे या पुट पीउ खां हेठि थी वेंदो आहे, बराबर कॾहिं बि कोन हूंदो आहे। माउ पुटड़ा ॼणींदी आहे, वंड जेको आहे नसीब जो उहो उन जे हथ में न हूंदो आहे। बहरहाल मां तव्हांजे साम्हूं अॼु इन जे लाइ पेश पियो आहियां जो असुल प्रोग्राम त मुंहिंजो ज़ाहिर में उम्र में मूंखां नंढो आहे साईं हक़ नबी साहब, अल्लाह से हुनखे इल्म में अमल में अञा वधीक जेको आहे त तरक्की नसीब फरमाए। मूंखे यादि आहे उहो ॾियारो जॾहिं 1991 में मां उन टाइम ते 10हों दर्जो पढ़ंदो हुउसि, उहो मुंहिंजो भाउ साईं हक़ नबी साहब उहो 5हों दर्जो। असां ईअं वापसि आयासीं स्कूल खां, वापसि जो आयासीं त साम्हूं बाबा साईं बि वेठा हुया ऐं बाबा सां गॾु असांजो ॾाॾो अलहाज गाज़ी फ़कीर मेहराब खान शर उहो बि गॾु वेठो हो। उन वेही करे बाबा ॾे निहारे करे बाबा खे फरमायो, मौलवी साहब, बाबा फरमायो जी साईं। जी अबा हेॾो मदरसो ठाहियो थी ऐं जेको आहे नालो छा आहेसि, हेॾी वॾी लाइब्रेरी ठाही थी, सभु कुझु कयो थी, ॾे ख़बर हिन जो पोयां को वारिस ठाहियो थी या न ठाहियो थी। लफ़्ज़ उन अल्लाह जे प्यारे बाने उन जा ये थोड़ा लफ़्ज़ हुया। उन्हनि थोड़नि लफ़्ज़नि जो असर इहो थियो त बाबा साईं फरमाया त बाबा दुआ फरमायो, इरादो त आहे वधीक अल्लाह रब्बुल इज़्ज़त पार लॻाईंदो। अञा असां मदरसे कोन वियासीं, कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी 1966 में साईं पंहिंजे ॻोठ ठरी मीरवाह खां अची करे जेको आहे त शाहपुर चाकर में रहिया हुआ। 66, 76, 86, 87, 88, 89, 90, 91 ताईं असां ॻोठ वेठासीं। तक़रीबन 25-26 सालनि जो वक़्तु हुयो। उन जे दौरान जेको आहे त का ॻाल्हि कोन लॻी पई, बाबा सिर्फ़ अची करे मदरसो ठाहियो, मस्जिद ठाही, वधीक कुझु कोन ठाही। एसि ताणी घर बि असांजो ओॾे हो, असां सिर्फ़ अकेला मदरसे में साईं सां गॾु रहंदा हुयासीं। हिकिड़े ॾे साईं मूंखे फरमायो, नूर नबी हेॾे आ। मुंहिंजो जी साईं। मां आयो, साईं मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो पनो हो, उहो पनो खणी रखियो। पनो रखी मूंखे चई अंग्रेजी पढ़णु अचे थी? मां 10हों दर्जो पढ़ियो पियो। मुंहिंजो साईं हा बिल्कुलु मूंखे पढ़णु अचे थो पियो। साईं फरमायो पढ़, त उन ते लिखियलु हुजे नूर नबी उम्र 14 साल, हक़ नबी उम्र 7 साल। इहो लिखियलु हुजे, हेठों का ॻाल्हि हुजे, पर को प्लाट हुजे जेको असांजे मदरसे जे बिल्कुलु साम्हूं आहे। साईं फरमायो त बाबो असांजो हयात आहे, तंहिंजे करे मुंहिंजी का बि जेको आहे ख्वाहिश न आहे त तव्हांजी वालदा शाहपुर अची रहे। ॾाॾो असांजो वेठो आहे, उन जे ख़िदमत में, बाबा जी ख़िदमत में तव्हांजी वालदा ओॾे हुअणु घुर्जे। पर जीअं त ही मदरसो आहे, मदरसे जे मुहागे में प्लाट विकाणो थिए, सो मूं सोचो त इहो ख़रीद कयां। पोइ ख़रीद करण खां पोइ सोचुमि त सुभाणे मदरसो तोखे ऐं हक़ नबी खे संभालणो आहे। ही जेको आहे प्लाट तव्हां ॿिन्ही जे नाले मां कयां थो पियो। मूंखे उन टाइम ते का सम्झ कोन हुई, का ॻाल्हि कोन हुई। 92 में असां मदरसे वियासीं। उन 92 में मदरसे वञण खां बाद में वञी पढ़ियासीं पंहिंजे हिसाब सां। मां त 2001 में वापसि मोटी आयुसि, पर अल्हम्दुलिल्लाह साईं डॉक्टर मुफ्ती हक़ नबी सिकंदरी अज़हरी अल्लाह सी हुनखे आबाद फरमाए, उहो 2014 में जामिया अज़हर मां डिग्री हासिल करे अची वापसि शाहपुर वेठो। 2015-16 गुज़रिया, असां त पंहिंजी ख़िदमत में लॻा पियासीं। जंहिंमहिल 2018 थी ऐं बाबा साईं उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उन हुक्म खे लब्बैक चयो त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, उहो जंहिंजे लाइ हज़रत ग़ुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैहि फरमायो त पुॼाणा मुहम्मद नथस का मयार।
تو اللہ رب العزت جڏهं پنهنجے حبیب کي اهو امر ڏنو آهي ته पोइ ॿियनि जे लाइ कहिड़ी मयारत आहे ان کان بعد میں جنہیں جو مدرسے میں ویٹھا سے تو اوے مکھے یاد آ 1991 وارا اکھر مکھے یاد اچی آ حالانکہ مکھاں بھی ہکڑو وڈو بھا سائیں عبد النبی آہے ऐं साईं حق नबी صاحب खां भी हिकिड़ो नंढो भाउ साईं फज़ल नबी आहे पर बाबा साईं जी 1991 में फरमायो ऐं ईअं कोन फरमायो रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे त अल्लाह जे हबीब फरमायो आहे त अल्लाह तबारक व तआला नेक ऐं सालिह बाना अॻिते जो नज़र रखंदा आहिनि उनके अॻिते जी ख़बर पवंदी आहे पोइ जॾहिं 2018 में इहो वाक़ियो पेश आयो त पोइ असांखे यादगिरी आहे हा वाक़ई बाबा साईं फरमायो हुयो त जेको आहे नालो छा मदरसो तव्हांखे संभालणो आहे अॼु असांजे मथां उहो ॿार अची वियो आहे बहरहाल मां तव्हांखे सिर्फ़ इहो ॿुधाइण पिए चाहियो त महिरबानी करे मूंखे पंहिंजी जॻह ते रखिजो ऐं उन्हनि बुज़ुर्गनि खे पंहिंजी जॻह ते रखिजो उन हिसाब सां जेकॾहिं तव्हां जेको आहे त ॿुधंदो इंशा अल्लाह तव्हांजा बि बेड़ा पार थींदा तव्हांजे सदके मां गुनाहगार जा बेड़ा पार थींदा हाणे सभु गॾिजी करे सलाद पढ़ो त मां तव्हांखे जे साम्हूं उहा क़ुरान शरीफ़ जी आयत पेश कयां اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه अज़ान ग्रामी अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हबीब खे पैदा फरमायो ऐं पंहिंजे हबीब खे जेको रसूल अल्लाह खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैदा फरमायो उन जे लाइ अल्लाह साईं अॻु ई जेको आहे त हिकिड़ो वाइदो फरमाए चुको वो वाइदो चाहो ए मुंहिंजा महबूब तोखे पैदा त कयां थो पर रुगो ईअं पैदा कोन थो कयां पैदा करण सां गॾु तोखे मखसूस कयां थो तोखे पंहिंजे लाइ ख़ासि कयां थो पोइ रुगो तूं ख़ासि न हूंदे तोसां गॾु तुंहिंजो जेको शहर आहे उहो बि मां पाण पसंदि फरमाईंदुसि वर ईअं न आहे त रुगो शहर पसंदि फरमाईंदुसि न न बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त न उन शहर जे पसंदि करण सां गॾु तुंहिंजा जेके साथी सूआ हूंदा उहे बि मां ई पसंदि फरमाईंदुसि अहिड़ो गैरो नथू खैरो तोखे मां जेको आहे नालो छा पंहिंजो जेको आहे त सहाबी न ॾींदुसि पंहिंजो ॿाह ॿेली न ॾींदुसि पर जेकर ॾींदुसि त उहो बि मुंहिंजो चूंडियल ई हूंदो ॻाल्हि सम्झ में अचे थी तंहिंजे करे हिकिड़े शाइर चयो आहे न त किताब हस्ती में सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता वजूद हस्ती उभर न सकती वजूद लोहो कलम न होता माना हे दुनिया जेका थियणी आहे जेका थी अञा मिसाल तौर ते न थी किताब हस्ती ही वजूद जो जेको जहान आहे किताब हस्ती के सरे वरक मथे मथे पन्ने ते छा जो नाम अहमद रकम न होता जेकर रसूलुल्लाह जो सदको न होजे हा न आमिना जे लाल जो सदको न होजे हा न त पोइ कसम खुदा जो रसूलुल्लाह फरमाए थो वो हदीस कुदसी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद आहे रसूलुल्लाह जा लफ्ज़ आहिनि पाण फरमाए थो लौलाक लमा अज़हरतु रबूबिया ए मुंहिंजा हबीब जेकर मां तोखे पैदा न कयां त पंहिंजो रब हुअण बि पैदा न फरमायां पर ॿिया लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक जेकॾहिं ए हबीब मां तोखे पैदा न कयां हा त ही ज़मीन ही आसमान बि मां पैदा न कयां हा तो तंहिंजे करे हुन जेको शाइर फरमायो त किताब हस्ती के सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता वजूद हस्ती उभर न सकती वजूद लोह कलम न होता त का शइ बि न हुजे पर कसम खुदा जो लोह कलम बि न हुजे तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान शरीफ में इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम त अल्लाह जो हबीब ओ मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे पर इन सां गॾोगॾु इहो यादि रखिजो जेके उन सां गॾु आहिनि उहे रुहमाउ बैनहुम पाण में त खीर खंड आहिनि ऐं अशिद्दाउ अलल कुफ़ार ऐं इन सां गॾोगॾु काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि काफ़रनि जे मथां सख़्त त आहिनि पर मुनाफ़िक़नि जे मथां बि सख़्त आहिनि याद रखजो जेकॾहिं तव्हांजे साम्हूं अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी हज़रत हैदर कर्रार जो नालो वठतो वञे ऐं साम्हूं ॾिसो साम्हूं तव्हांखे उहो आईनो नज़र ईंदो नाला तव्हां खणंदा वञो साम्हूं वारे खे जेकॾहिं वट पेट में अची वञे त सम्झो त इहो फिरियल अथव पर जेकॾहिं उहो हज़रत अलीअ जे नाले ते बि ख़ुशि थिए उन साॻे तरीक़े सां हज़रत अबू बकर सिद्दीक जे नाले ते बि बहकी पइजो त पोइ चए थो हा असांजो पको सुन्नी भाउ आहे
نبی کریم صلی اللہ علیہ وسلم اñا ان جہان میں آیا کونن گال سمجھ میں اچے تھی اñا ہن جہان تے ظاہر میں سندن ظہور نہ تھیو آئے پر اللہ رب العزت انہن جا چرچا اگئی آسمان زمین میں فرمائے چکو ہوئے اگئی اللہ رب العزت پانجے نبیین کے پانجے رسولن کے پانجی مخلوق جیکا ہے انسان ہا آدم جی اولاد جیکا ہے ان سبنی کے اللہ رب العزت عالم ارواح میں گڈ فرمایو عالم ارواح میں گڈ کرن کھان بعد میں جب سبھی روح سامو تھیا اللہ رب العزت ان کے فرمایو تا جو خبر ماں تاں جو اللہ آیا ان سب جو قالو بلا الست بربکم چھا ماں تاں جو رب آیا سب جو قالو بلا ہاؤ یا اللہ تو اساں جو رب آہیں ان کھان بعد میں اگتے جی کہانی اللہ رب العزت پانجے حبیب کے بدھائے تو اللہ سے قرآن شریف میں فرمایو وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ اے حبیب یاد کر جڏهं عالم ارواح میں وہ روح گڈ کرے اللہ سائیں وہ سبنی روحن کھان سجدو کرایو ور ان کھان بعد میں نبیین جے روحن کے اللہ سائیں الگ فرمایو انہن کے الگ فرمائے اللہ سے فرمایو اے آدم تو کے نبوت جان تھو اے نوح تو کے نبوت جان تھو اے شیش تو کے نبوت جان تھو اے ابراہیم تو کے نبوت جان تھو اے موسیٰ اے عیسیٰ اے الیاس اے یسع اے تواں کے آؤں نبوت جان تھو رسالت جان تھو پر یاد رکھ جو تواں سبنی جی یا رسالت اے نبوت تفیلی تھو آمنہ جے لال جی پوجے کرے او آمنہ جو لال اچی ونے لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنْصُرُنَّ تپو تواں جو کم چھائے تو ان جے متاں ضرور بضرور ایمان بانے جو این ان جا باہ بیلی بھی پہ جو انجا دنیا ٹھہی کونے ہی زمین آسمان ٹھہا کونن فی الحال صرف اللہ رب العزت روح پیدا فرمایا ہن ان جے لا اللہ سے روح فرمایا جو حدیث پاک آئے پان فرمائندہ اللہ سے فرمایا تو کنتو کنزن مخفین تو ماں تا ہکڑو مخفی خزانو ہوئیس پو ماں چاہیو تو ماں پانجو پان ظاہر فرمایا پو جنے ماں پانجو پان ظاہر فرمائے جو ارادو فرمائن تو فخلق تو نور محمد انتا پو ماں رسول اللہ جے نور کے پیدا فرمائے سجو جوان آنیا آئیو کونے پر ان جا چرچا آنیا حلن تھا پیا جیے جو جے کو آئے تا انسان شروع تھیو آئے آدم علیہ السلام آئیو آدم علیہ السلام جا پٹر ویٹھا ہو جائیں پان میں جی ویٹھا نکچر بھی مانو چنان تا آدم علیہ السلام جو حال ہی ہوں دو صبح جو ہکڑو پٹر جو مندو شام جو بیو پٹر مندو یہ کون ہو پر گال یہ آتی سہیں کہ صبح جو ہکڑو کم جو پٹر شام جو بیو پٹر یہ کون ہو بہرحال جے کس طریقو آئے 9 مہینن جو ان طریقے سے پر ان میں صرف ایترو ہوں دو ہوئے ہر پیٹ میں پٹر دیا ہویا اللہ سے انکے انسان پیدا فرمانا ہی جے کو آئے زمین جو گولو آئے ان جے متھا یا آبادی ودائنی ہوئی بہرحال آدم علیہ السلام جا پٹر ویٹھا ہویا پان میں ویٹھا کچہری کن کو کمکار دا ہوئے کون کو بنی بارے جو دے تو سسٹم ہوئے کون جانور اللہ سے اگے پیدا فرمائے سے جا ہانے پان میں ویٹھا تھا پیا چون اللہ کے پیارو کیرا اللہ کے سب کھان ودیک محبوب کیرا انیا ایو سوچنو ٹھا تا ہکڑن پٹرن چیو تا اللہ کے اساں جو بابو آدم پیارو آئے چھو پیارو آئے انہیں جے کرے پیارو آئے جو اللہ سے انہیں کے سبنی کا پہرے پیدا فرمائیو آئے اساموی انسانن جی جو آئے وادھوی جی تھی دی اساموی بیا انسان حلندہ رہندہ تاں جے کرے ابو آدم پیارو آئے جو سب کھان پہرے پیدا فرمائیو آئے بینچو نہ ابے آدم کھان ودیک اللہ کے جنت پیاری آئے چھا پیاری آئے جنت پیاری نہ یاد رکھ جو رسول اللہ جی حدیث پاکا پان فرمائن تھا تو ہمیشہ دعا گھرندہ رہندہ کہ یا اللہ جنت عطا فرمائے اے ان جنت میں بھی جنت الفردوس عطا فرمائے تانجے کرے ہمیشہ دعا گھرندہ کیوں تمہاں جے مطا دعا جی کا ٹیکس کا گال کون لگندی بلکہ جے کو آئے تاں کے فائدوں ملی پوندو جو حدیث پاک جا جے حکم آئے انہیں جے تحت ہمیشہ جے کو آئے یہ جنت جی جو کو آئے طلب رکھدا کیوں یہ ذہن میں تاں کے رکھن گجے بہرحال جے کو آئے بین پٹرن چاچو تو جے کو آئے نالو چھائے سہی جنت اللہ کے پیاری آئے کینچو نہ اللہ کی دنیا پیاری آئے ہی جے کو آئے آسمان زمین پیارا ہے جو اللہ سے یہ سونا سونا پیدا فرمایا
फरमायान ये वेठा पिया ॻाल्हियूं कनि ॻाल्हियूं हलन पियूं ॻाल्हियूं पाण में वेठा कनि त मथूं अस्सलाम वालेकुम करे अची हज़रत आदम अलैहिस्सलाम उन्हनि जे विच ते वेही रहियो जंहिंमहिल आदम अलैहिस्सलाम आयो साम्हूं त आदम अलैहिस्सलाम उनको पुछो त कहिड़ो बहस लायूं वेठा हो कहिड़ी ॻाल्हि आहे छा थो तव्हांजो थिए हुननि चयो बाबा साईं असां हिकिड़ो बहस था कयूं बहस इहो थो असांजो हले त अल्लाह खे सभ खां वधीक प्यारो केरु आहे आदम अलैहिस्सलाम फरमाया ॿुधायो पोइ केरु प्यारो आहे तव्हां छा था चओ हिकिड़नि चयो असां था चऊं त तूं प्यारो हा जो अल्लाह जो नबी बि आहे इन सां गॾु प्यारो इंसान बि तूं आहे तूं सभिनी इंसाननि जो अबो आहे इन जे करे तूं प्यारो आहे वर ॿियनि चयो त न असां था चऊं त जन्नत प्यारी आहे टिनि चयो त न असां था चऊं त हीउ संसार सॼो इहो अल्लाह खे वधीक प्यारो आहे बाबा तूं ॿुधाए तूं छा थो चए त अल्लाह खे सभ खां वधीक प्यारो केरु आहे ॻाल्हि सम्झ में अचे थी बस जे इहे लफ़्ज़ थिया त आदम अलैहिस्सलाम कंध बि हेठि खणी कयो ऐं खिलण लॻो मुस्कुरायो वठी खिलियो वठी खिलण खां बाद में फरमाया बाबा ॻाल्हि ॿुधी सॼो मुंहिंजा बछड़ो मुंहिंजी ॻाल्हि इहा ॿुधी सॼो त जेको आहे के मां बि प्यारो ज़रूरु आहियां पर घणो प्यारो कोन आहियां जे मां घणो प्यारो हुजां त मूंखे जन्नत मूं अलाह हेठि न उछलाए हा तंहिंजे करे मां प्यारो ज़रूरु आहियां जो मूंखे पहिरियों इंसान बणायो अल्लाह साईं मां प्यारो त ज़रूरु आहियां जो अल्लाह साईं मूंखे नबूअत जो ताज ॾिनो इहा ॻाल्हि सही आहे अल्लाह खे इहा जन्नत बि प्यारी आहे इन में को शक न आहे जो अल्लाह साईं पंहिंजे इनाम इकराम लाइ पैदा फरमाई आहे अल्लाह साईं खे ही जहान बि प्यारो आहे पर ॿुधी सॼो इहे सभ जो सभु ॻाल्हियूं अञा घटि आहिनि इन्हनि खां वधीक को ॿियो जवान आहे जेको अल्लाह खे सभिनी खां वधीक प्यारो आहे भला ॿुधायो बाबा साईं त इहो कीअं आदम अलैहिस्सलाम फरमायो त जॾहिं अल्लाह रब्बुल इज्जत मूंखे पैदा फरमायो पैदा फरमाइण खां बाद में मूंखे अल्लाह साईं जेको आहे त जन्नत जो सैर फरमायो जन्नत जे लाइ अल्लाह साईं खे मलाइकनि खे फरमायो त आदम खे जन्नत घुमायो मां जॾहिं जन्नत में दाख़िल थियुमि त छा ॾिसां दरवाज़ा ठहिया पिया आहिनि उनजा 8 दरवाज़ा हुजनि उन्हनि दरवाज़नि जे मथां लिखियो पियो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वर जो हूरुनि जे तरफ़ नज़र कयां त छा थो ॾिसां हूरू जेका आहिनि सुहिणियूं सुहिणियूं साम्हूं बीठियूं आहिनि ख़िदमत में बीठियूं आहिनि उन्हनि जे पेशाननि जे मथां लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहे लफ़्ज़ ॾिसी मां हैरान थियुमि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे अर्ज़ कयुमि या इलाहल आलमीन पहिरों मां आदम मुंहिंजा पुट आहिनि कंहिंजो बि नालो मुहम्मद कोन्हे इहो मुहम्मद केरु आहे बस इहो मुंहिंजो सुवाल करणो हो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो ए आदम इनखे पैदा न कयां त तोखे बि पैदा न कयां ए आदम इनखे पैदा न कयां त ही जन्नत ही का शइ इनाम इकराम कुझु बि न पैदा फरमाया जेकॾहिं इनखे जोड़ियो अथमि त इन जे सदके मां तोखे ई जोड़ियो आहे अज़ान ग्रामी ॿुधाइणो इहो आहे त जवान अञा आयो ई कोन्हे अॻे ई उन जा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जहान में सेहरा ॻाराए रहियो आहे मां जेका तव्हांजे साम्हूं आयत पेश कई मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार उन सां गॾु जेका आहिनि अल्लाह साईं ॾिसो था हिन आयत करीमा में इहा गौर कयो अल्लाह साईं रसूलुल्लाह जो बि ज़िक्र फरमाए थो त उन सां गॾु उन जे साथियुनि जो बि ज़िक्र फरमाए थो वरी इहो बि तव्हांखे ज़हन में रखणु घुर्जे त रसूलुल्लाह अञा दुनिया ते आयो न आहे अॻियां जेके किताब हुआ अॻियां जेके सहीफ़ा हुआ उन हर हिकु सहीफ़े में हर हिकु किताब में पोइ चाहे तौरेत हुजे चाहे ज़बूर हुजे चाहे इंजील हुजे चाहे इन खां सवाइ ॿिया 313 सहीफ़ा हुआ उहे सहीफ़नि सभिनी में अल्लाह साईं उन वक़्त जे नबियनि जी शरीयतुनि जा अहकामात जारी फरमाया हा पर इन सां गॾोगॾु अल्लाह साईं रसूलुल्लाह ऐं उन जे सहाबनि ऐं उन जे शहरनि जो ज़िक्र अल्लाह साईं उन्हनि किताबनि में फरमाए सॼो हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आहे हदीस पाक माफ़ कजो हिकिड़ी हदीस पाक आहे रसूलुल्लाह फरमाइनि था पाण फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जी औलाद में इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद खे चूंडियो
आदम अलैहिस्सलाम खां जेके हलिया, पर जॾहिं जो हज़रत तारीख़ मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम थियो त उन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी वरी जेका हेठि औलाद आहे इस्माइल ऐं हज़रत इसहाक जी औलाद वरी हेठि हली, उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमाए त आदम खां मां कंहिंखे चूंडियो, इब्राहिम खे चूंडियो, वरी इब्राहिम अलैहिस्सलाम मां इस्माइल खे चूंडियो, वर इस्माइल मामा किनाना खे चूंडियो। किनाना पूरो हिकिड़ो खानदान आहे। वर अल्लाह जो हबीब फरमाए थो त अल्लाह से फरमाए थो त उन किनाना मामा कुरैश खे चूंडियो। वर कंहिंखे चूंडियुम? कुरैश खे चूंडियुम। कुरैश में रसूलुल्लाह फरमाए थो त अल्लाह से फरमाए थो त कुरैश मामा वर बनु हाशिम खे चूंडियो। वर बनु हाशिम मां रसूलुल्लाह फरमाए थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे चूंडियो। पोइ जॾहिं अल्लाह से मूंखे चूंडियो त जॾहिं जो क़यामत थींदी अल्लाह जे तरफ़ां जेको आहे त हुकुम थींदो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, ही ज़मीन जॾहिं धुटंदी का शइ न बचंदी, सूर फूकियो वेंदो, हर शइ जेको आहे त दाणो दाणो थी करे ख़तम थी वेंदी। उन खां बाद में ॿीहर जुड़ंदी, जुड़न खां बाद में सभ खां पहिरें मां गुंबद ख़ज़रा मां निकिरंदुसि। जॾहिं मां गुंबद ख़ज़रा मां निकिरंदुसि त उन गुंबद ख़ज़रा मां निकिरण खां बाद में सभ खां पहिरें अल्लाह जे बारगाह में सजदो बि मां कंदुसि, शफ़ाअत बि सभ खां पहिरें मां कंदुसि। मां तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम वारी ॻाल्हि ॿुधायां थो, पर नेकनि जी ॻाल्हि कजे। ईअं आहे या न आहे? सिंधी में चवंदा आहिनि या मुड़ुस थी या मुड़ुस जे पाड़े में रह, ईअं न? यार ॻाल्हि सिधी आहे, पाण मुड़ुस कोन आहियूं, पाण जेको आहे फ़क़ीर माण्हू आहियूं, पर एतिरो आहे त मुड़ुसनि जे पाड़े में ज़रूरु रहूं था। ॿियो वर जेको आहे नालो छा, थोरा घणा असां बरोच बि आहियूं, उन बरोच जे करे उहो बि टेक आहे। ॿियो अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदनि जी निगाह बि आहे। पर ॻाल्हि जेका मां तव्हांजे साम्हूं कयां थो, इहा हदीस पाक जॾहिं हिकु दफ़ो असां घर वेठा हुआसीं, उते जेको आहे नालो छा आहे बाबा साईं इहा हदीस पाक बयानु फरमाई। हमेशह घर में बि जेकॾहिं वेहंदो हो साईं त हमेशह बि का दीन जी ॻाल्हि हूंदी, का शरीयत जी ॻाल्हि हूंदी। पाण जेको आहे ॻाल्हि करे पाण फरमाऊं त मोल साहब अजीब ॻाल्हि आहे हिकिड़ी, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची वई आहे। मुंहिंजो साईं कहिड़ी? चई ॾिस इन हदीस पाक में इहे लफ़्ज़ आहिनि न, इहे लफ़्ज़ आहिनि न त रसूलुल्लाह सभ खां पहिरें उथंदो। मुंहिंजो हा साईं बिल्कुलु आहिनि, बिल्कुलु मौजूद आहिनि। रसूलुल्लाह सभ खां पहिरें मख़लूक में सभ खां पहिरें क़यामत में केरु उथंदो? रसूलुल्लाह उथंदो। ईअं न? हा साईं बिल्कुलु ईअं आहे। चई पोइ केरु उथंदा? मुंहिंजो साईं उन खां पोइ ॿिया सभु उथंदा। साईं फरमाए पोइ इन जो मतिलबु आहे त रसूलुल्लाह उथंदो त साम्हूं जन्नतुल बक़िया त उथंदा न? मुंहिंजो हा साईं बिल्कुलु उथंदा। साईं फरमाए पोइ ॾिस अजीब ॻाल्हि न आहे, ॿी सॼी दुनिया चवंदी कालू या वैलना मम बअसना मिन मरकदना हाज़ा मा वअदर रहमान। ये सभु उथल चवंदा त असांखे कंहिं उथारियो आहे, छो छाऊं? पोइ ॿिया चवंदा हा हाज़ा मा वअदर रहमान, ही अल्लाह जो वाइदो हो त क़यामत थींदी, उन जे लाइ अल्लाह अॼु असांखे उथारियो आहे। चई ॾिस सभु चवंदा जेको आहे नालो छा आहे त इहो वैल 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 ईअं ॻाल्हि कंदा न, पर यार अजीब मंज़र न हूंदो जॾहिं गुंबद ख़ज़रा मां रसूलुल्लाह उथंदो त साम्हूं जेके जन्नतुल बक़िया में उथंदा उहे वैल वैल कोन चवंदा, उहे चवंदा या नबी सलाम अलैक। उहे छा चवंदा? या रसूल सलाम अलैक। रसूलुल्लाह खे चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूलुल्लाह। इहे लफ़्ज़ साईं फरमायो कुर्बान वञा सैयद आशिक़ अली शाह जीलानी जा, त उहो बि उथे बीठो हूंदो, उहो चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूलुल्लाह। हाणे उहो दरवेश नेक साले बानो अल्लाह जो प्यारो बानो साईं आशिक़ अली शाह जीलानी दरगाह सोहू वारो, हां उहो नेक अल्लाह उहो जेका सॼी ज़िंदगी उन तमह कई, उहा तमह कई त मां मदीने में वञी करे फोत थियां। आख़िरी वक़्त में जेकॾहिं पंहिंजे ॻोठो निकितो आहे, पुटनि खे चयो त उनखे चई त बाबा मां पंहिंजी जेको आहे जॻह उते नाने रसूलुल्लाह खां वठी आयो आहियां, हाणे जेको आहे पाण हलूं था। बाक़ाइदे ॿोलाए करे वियो। बस मां रुगो तव्हांखे ॿुधाईंदुसि थो अल्लाह जो नेक बानो हो, उहो पंहिंजे हिसाब सां जान छॾियो, पर उनजो जेको नेक साले बानो उनखे उनजी यादगिरी आहे, उन पंहिंजे घर में बि उनजो तज़किरो वेही फरमायो। बहरहाल हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो वक़्तु आहे। उन वक़्त में रसूलुल्लाह जो ॾाॾो आहे, मथे ॾाॾंग में वञी करे हज़रत अदनान नालो अथसि। उहो हज़रत अदनान जेको आहे त जॾहिं जो पंहिंजे कंहिं मसइले जे सिलसिले में पंहिंजे कुरैशन खां निकिरी करे, बनु कनाना खां निकिरी करे वञी वेठो, इन्हनि बनी इसराइल सां गॾु वञी वेठो, बनी इसराइल सां गॾु वेठो। उते हुनजो इख़्तिलाफ़ थी पियो। उन इख़्तिलाफ़ छा ते थियो? वो इख़्तिलाफ़ हुननि जो हिकिड़े खूह जे पाणी मुतालिक़ थी पियो। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? उन इख़्तिलाफ़ जंहिं महिल थियो त
ذاتیوں جے کن ڈاڈھیوں ڈکھیوں رسول اللہ عصبیت کا منع فرمائی نبی سے ان جے کرے ذات پات جے ترجیح کا رسول اللہ منع فرمائی ہی بابا بروہی ہی چانڈیو ہی شرہ ہی نن سب جو سب لا الہ الا اللہ محمد رسول اللہ چاہو تو سب مسلمان پانے میں بھائے رہے ہیں کلمے جی جے کا رستو جے کا کلمے جی ڈور ان کے جے کرے تاں وٹھندو تا پوتا تاں مضبوطی سا رہندو پر جے کرے تاں ذات پات میں پیجی ویندت پو یقین جانو جے کو اجکل جیڑو حال آہے تا مسلمان جے کو در بدر لگو پیا مسلمان تکلیفن میں لگو پیا ان جے کرے جو عرب تا آئے ہوں عجم تا آئے ہوں سندھی تا آئے ہوں مہاجر تا آئے ہوں بلا کو مسلمان واہے یا کونے پر جے کرے مسلمان تھی کرے ایک بے سا محبت کیوں تو انشاءاللہ تاں اساں کے یہ تکلیفوں نہ اچن ऐं دنیا میں اساں جی سرخرو تھی وین آخرت انشاءاللہ ہوئی سرخرو تھی ویندی بہرحال حضرت عدنان جو ہے وہ بے قبیلے جو ساموں جو ہے بنی اسرائیل وارا وہ ان جو پان میں اختلاف تھی جو پانی تے جو اختلاف تھی جو ہلندے پان میں جنگ لگی جنگ جو عالم میں یہ تو ہکڑے پانو حضرت عدنان سا گڈو گر ان جا 12 پٹ بیو کیر کون ہو جے ساموں ہزارن جو لشکر ہویو جے کو نالو چھائے حضرت موسیٰ علیہ السلام جی قوم جو ہو بنی اسرائیل جو ہو بہرحال تھیو یہ تو حضرت عدنان کھٹے کرے قوت قبضو کرے وہ بنی اسرائیل کے شکست جی وئی گال سمجھ میں اچے تھی بہرحال بنی اسرائیل کے ڈاڑھی کاوڑ لگی ان کاوڑ جے سلسلے میں سدھو ویا ونی کرے حضرت موسیٰ علیہ نبینا علیہ السلام دے ان کے ونی چوں سے موسیٰ تو اساں جی قوم جو ہاں جنہیں تو اساں جی قوم جو ہیں تہانے اساں جے متھاں وقت جو اساں جو کہتا شکست کھا دیا اساں ہار جی آؤں جنگ میں مہربانی کر ہانے دعا کرتا یہ عدنان تباہ ہوتا حضرت موسیٰ علیہ نبینا علیہ السلام چھا گالا چھے ہی گالا ہی اساں جی جنگ تھی ان جنگ میں جو اساں کو 12 جنا کھٹے آن پوڑھو ابو 12 جوان او اساں کو کھٹے آن اساں ہرائے آؤں وجہ کیڑی آئے انہوں چو سی ٹھیک کا گالا ہے ماں وجہ تو کوہ تور تے تور سینہ جبل تے ونجا تو پہ اتے ونی کرے اللہ کو دعا گھرندس حضرت موسیٰ علیہ نبینا علیہ السلام ان قوم جے چون مطابق عدنان سان جے کو آدھنے کے اللہ کا پٹرایاں سے ونی کرے اللہ کا ان کے تباہ کرایاں سے ان لا کرے نکتو آئے پانجی جگہ تا انیا کوہ تور دے ہلن شروع کیو تو اللہ سے جبریل علیہ السلام موکلے سے جسو اللہ فرمائے سو تو اے موسیٰ بدھی سڑ تو ہمیشہ ایندو ہمیشہ اچھی کرے موسیٰ کلام کندو ہاں مجھو کلیم ہاں موسیٰ تو کلام کندو ہیں سب تو جا مطالبہ ماں منی دو رہندو ہیں پر یاد کو گال بدھی سڑ تا اج جے کو آئے نہیں عدنان جلا موڑے نہ اچھے جا حضرت موسیٰ علیہ نبینا علیہ السلام حیران بھی تھیو پریشان بھی تھیو تو یا الہ العالمین اج تے مکھے تو جھلیو کونے ماں پانجا مطالبہ جی کرے پیش کندو آئے الہ العالمین کیڑی وجہ ہے جو تو عدنان جے کرے جھلی تو پیو اللہ رب العزت ارشاد فرمایا عدنان جیڑو تیڑو ناہے نندڑ کو ناہے ان جے پیشان میں رسول اللہ جو نور موجود ہے یہ مجھے رسول جو مجھے محبوب جو ان جو جے کو نالو چاہے ڈاڈو آ ان ڈاڈے ہون جے کرے ان کے نندڑ کو نہ سمجھاتا نے کرے اج تنجی دعا قبول ہی کون تھیندی عزیزان گرامی بدھائنو صرف یہ ہے جوان انیا جہان میں ظاہر تھوئی کونے اگئی ان جا چرچا ہلن تھا پیا اللہ سے فرمائے رسول اللہ جی حدیث پاک مانجے کا تاہیں سام پیش کئی تو اللہ سے چونڈیو انہیں چونڈنے جے حساب سے اللہ سے ور ان جے لائے وہ مدینو بھی چونڈیو وہ مدینو تو اللہ سے چونڈیو پر انہوں مدینے چونڈیو سانکر وہ جگہ جہاں جگہ تے پانا کے آرامی تھینو وہ اب اللہ رب العزت جے طرفاں وہ چونڈیلی ہوئی ان کو سواکو بیو کو چارو نہ ہو ایکڑو بادشاہ ہو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے زمانے کا تقریباً 1000 سال اگ میں یمن میں طبہ والحمیری انہیں جو نالو خمیری بھی چوندہ حمیری بھی چوندہ عالمن جو بہرحال وہ بادشاہ انہیں جو ایکڑو سٹھو بادشاہ ہو عادل بادشاہ ہو ان کے شوق تھیو تو کہے طریقے سا ماں پانجی بادشاہی گھما پر بادشاہی گھمن سا گڑو گڑ ہن جے ایو خیال ہو تو بادشاہ جے کے ہوندا نا عام طریقے سا جے کے مانو نوکرن چاکرن میں یا مریدن میں ہلندان ماں مثال تو مولوی آیا شاگرد 8 تو پر موارو دماغ الٹو
छो शागिर्द अचे थो हथ चुमे थो हे थो करे मां जेको चवांसि थो उहो कमु करतो दिमाग़ उबतो आहे न असांजो हुजो मुआशिरे सां गॾु त असांखे ख़बर पए अहिड़े साॻे तरीक़े सां के वॾेरा उन वॾेरनि जे पोयां जेको आदम जा छोकिरा हूंदा उन जे पोयां नौकर हर को सो जी साईं जी साईं जी साईं उनखे ज़माने जी पूरी सारी ख़बर बहरहाल उहो बादशाह जेको उन बादशाह खे बि जेको आहे त चमचाखोरी जी खणी चइजे सोरहं लफ़्ज़ चमचाखोरी कराइण जी मिड़ी शौक़ु हुयो उन शौक़ जे हिसाब सां हलियो त सही पर तरीक़ो इहो इख़्तियार कयो हुन त आउं वञा शहर जंहिं शहर में दाख़िल थियां उन शहर वारा अॻु ई अची करे मुंहिंजो इस्तक़बाल कनि सम्झ में ॻाल्हि अचे थी न इस्तक़बाल कनि इहो हुनजी सोच हुई पर हाणे इस्तक़बाल केरु करे कंहिंजो छो करे हाणे अॼुकल्ह त सवलो तरीक़ा कंहिं वॾेरे जो पासो वठूं का नौकिरी मिलंदी मथां को पासो थी वञे इहो त चकर थी सघे थो पर उन ज़माने में त अहिड़ा मसला ई कोन हा बहरहाल उन ज़माने में हिकिड़ी शइ जी किल्लत हुई उहा किल्लत छाजी उहा थोराई छाजी हिन कपिड़े जी थोराई माण्हुनि जे अंग जे मथां माण्हुनि जे जिस्म जे मथां कपिड़ो तमामु थोरो हूंदो जॾहिं कपिड़ो थोरो हूंदो त बादशाह सलामत उहा लालच ॾिनी माण्हुनि खे त हाणे जेको बि मुंहिंजो इस्तक़बाल कंदो उनखे हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो वॻे जो ॾींदुसि हाँ जॾहिं सभिनी ॿुधो त जोड़ा मिलंदा त सॼो ॻोठ लही पए इस्तक़बाल में नारा बीठा आहिनि ख़बर का कोन पर हणा लॻी पई आहे तो बहरहाल बादशाह जो इस्तक़बाल थींदो आहे जाथे वञे उहो तुब अवल हमीरी जेको रसूलुल्लाह खां 1000 साल पहिरें आयो उहो जेको आहे पंहिंजा इस्तक़बाल कंदो शहर घुमंदो वञे शहर घुमंदो 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 अची मके पाक में बीठो जॾहिं मके पाक में बीठो त उते हिन जो कंहिं इस्तक़बाल कोन कयो कोर वेझो ई कोन आयो हिनखे पर इहो मको मुंहिंजे रब जे उन काबे जे मथां कुर्बान हो तॾहिं बेड़ो अॼु बेड़ो ई अथव अॼु बि हाल इहो ई आहे 2014 में मां बाबा साईं सां गॾु उमिरे ते वियुसि जॾहिं उमिरे ते वियासीं त हैरानगी थी उते पहुतासीं बाबा खां पुछां अबा तव्हांजा भला हिते के दोस्त कोन्हनि जा अबा बिल्कुलु आहिनि पोइ फोन त करो को अचे त सही भला को हिते वेठा आहियूं होटल ते फज बञा लॻी पिया आहे कुझु त को पाण फरमा खिली करे फरमा भाई अल्लाह जे वाहिदुल कहार जो ॻोठ आहे उनजो शहर आहे को हिते पाण खे लिफ्ट न कराईंदो बहरहाल 5-8 ॼाणा असां आयासीं 2-4 जिन दोस्तनि खे ख़बर पई पंहिंजे हिसाब सां आयासीं उन खां पोइ जॾहिं जो मदीने शरीफ़ पहुतासीं त पोइ सुभान अल्लाह मदीने जो छा शान हुजे बुजुर्गो मदीने शरीफ़ पहुचण जी देरी पोइ सुबुह जो हिकिड़ा आशिक बीठा आहिनि शाम जो ॿिया बीठा आहिनि साईं महिरबानी कयो हाणे अॼु असां ॾे हलो अॼु असां ॾे हलो अॼु असां ॾे हलो तक़रीबन 11 हले 12 ॾियारा हुयासीं पर असां मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ जियो न चइबा मौलवी साहब खे कॾहिं हराम खाधोई चईसीं हा हिकु दफ़ो खाधो हुउमि जी कॾहिं खाधो चइजे मींहुं वसी पियो घर मानी खाधी हुयमि पोइ असां उन ॾींहं खां पोइ मदीने शरीफ़ में हराम कोन खाधोसीं सो अल्हम्दुलिल्लाह सो अल्लाह जे उन घर अल्लाह जे उन बैत जो जलाल इहो हो जो उन में जेको आहे नालो छाएसि उन्हनि कंहिं बि उन जो जेको आहे बादशाह तुब वल हमीरी जो जेको आहे त इस्तक़बाल न कयो इस्तक़बाल न थियो त हिनखे ॾाढी कावड़ वरिती त कहिड़ा बदतमीज़ माण्हू आहिनि जो जेको आहे को ख़्याल नथा कनि बादशाह जो इस्तक़बाल नथा कनि पिया हुनखे ॿुधायो त साईं हिन जो को ॻोठ जी ॻाल्हि न आहे असल में छा इन ॻोठ में इहो अल्लाह जो घर आहे बैतुल्लाह आहे इन बैतुल्लाह जी अज़मत जे करे माण्हू इन्हनि वटि हली ईंदा आहिनि इन्हनि जी इज़त कंदा आहिनि इन्हनि जी तकरीम कंदा आहिनि इहे कंहिंखे जेको आहे त लिफ्ट कोन ॾींदा आहिनि तंहिंजे करे इन्हनि तुंहिंजी इज़त कोन कई बसि हिन बादशाह खे इहा सम्झ में ॻाल्हि अची वई त सॼो फेरो इन काबे जे करे आहे इहो काबे जे न हूंदो त मुंहिंजो इस्तक़बाल बि थींदो माण्हुनि जो घमंड बि टुटी पवंदो तंहिंजे करे हाणे मां इन काबे खे ड्राहियां थो पियो जॾहिं काबो ड्राहींदुसि त हर को जेको आहे त मुहताज थी वेंदो लिफ्ट ई न रहंदी इन्हनि माण्हुनि खे बहरहाल उन बादशाह सलामत अञा इहा ॻाल्हि सोची मथ त काबे खे ड्राहियां थो काबे खे ड्राहण खां बाद में हिननि हमराहनि खे बि मारे छॾियुसि इहा अञा उन सोची बस ॻाल्हि त उन बादशाह खे अखियुनि मां नक मां कननि मां वात खां हेठां मथां जाॾां काॾों रत शुरू थी वई पर रत बि अहिड़े क़िस्म जी जंहिंमें हद खां वधीक बदबू हुजे हकीम घुराई हकीम आया वेझो केरु कोन पहुचेसि हकीम अची करे ॾिसंसि साईं का तोखे का ॻाल्हि आहे ई कोन अल्हम्दुलिल्लाह हकीम अहिड़ा हुया अॼु बि अहिड़ा मौजूद आहिनि जेके नब्ज़ सां हर शइ सुञाणे वेंदा आहिनि अल्लाह जी अता सां बहरहाल वर्त करे अल्हम्दुलिल्लाह के अहिड़ा बि हकीम आहिनि जो दम जेको आहे दवा अंदर दम ॿाहिरि
اڑا باہن بہرحال یہ سب کچھ اللہ تبارک و تعالی جی عطا ہے تو ان میں جو حکیمن سبنی حکیمن ہن کے چو تو سائیں کہ اساں کے توارو یہ مرض سمجھ میں اچے ہی کون تو اساں کے تکا گال سمجھ میں ہی کون تھی اچے اترے میں ہکڑو اہل دل اہل اللہ شخص اللہ جو نیک صالح بانو او آیو ان ڈسی کرے حیران تھیو ان ڈسی کرے چو تجے کو آئے تا ہن بادشاہ کے مرض آسمانی آئین جو علاج دنیا جو تھی رہے ہو آئے مرض کتھوں جو تھا آسمان مطلب جا مرض روحانی ہے روحانیت جو آئے تا بادشاہ جو چھا مطلب بادشاہ کے چیزیں گال اصل میں ہی آئے تو پکا کو برو ارادو کیوں آئے تو کا پکا بری نیت کیا تو کہ اللہ یا ان جی سزا دینی آئے بس بادشاہ رگو یہ گال سوچی ہی تاؤں کعبو ٹراہی دوس وہ بری نیت ہے ہن کی وہ گال دل میں لگی اچی کر تیر تھی کرے تا گال سچی آہے تمام جے کو آئے واقعی برو ارادو کیوں آئے چھا کیا ہانے ان اہل اللہ چیس ان اللہ جے نیک سانے بانے چیس تانے بیو کو طریقو کون تھی سوائے ہن جے تو سچی دل سان توبہ طائب تھی پوجنے سچی دل سان تو توبہ طائب تھیندے تے یہ مصیبت تو ختم تھیندی بس وہ مصیبت میں تا پھاتل ہوئی ہوئی پون کھا بعد میں ان سچی دل سان جیں جو توبہ کی اللہ جے بارگاہ میں گڑ گڑائیں توبہ طائب تھیو بس توبہ طائب تھیندو وہ تو ان کو رت کنن ماں اگیاں پویاں جیکا ہویا وہ سجی ختم تھیس تا ہن کے ان کعبے جی ان عظمت جو پتو پے جیو پجنے عظمت جو پتو پے جیوس تو جے کے کپڑا ورائیں دو ہویو انہن کپڑن میں بکم کی ہکڑو تا ہی کہیں جو ان کعبے وارن ان مکے جے ہر ایک گھر جے در تے پان ونی کرے ہر ایک کے بب جوڑا رہی آئیو پہرو کم ایو کہیں اے بیو کم ایو کہیں جو ور وڈو اکڑو غلاف ٹھارائے کر ان کعبۃ اللہ شریف کے باہروں پھیرائے سجی مانا ان کعبۃ اللہ جے متھاں جے کو آئے پہرو پہرو کپڑے جو غلاف آئے ان طب اول حمیری لگایو بہرحال کچھ ڈیاں ترسی کرے پانجے لشکر سا ہلن لگو ہلندو رہو تقریباً کو مہینے سوا مہینے جے پندھتے جمل پوتو ہکڑو بیابان ہو ان بیابان میں پوتو اتے کھجڑن جا وڑ ہو جن جگہ ہو جے کو رستو جو کو زمین آئے وہ ہموار ہو جے کا شے کو نہ ہو جے جمل اتے پوتو تا جے کے پان سان گڈ عالم سان ہوس پان سان گڈ بادشاہ سان جے عارف گڈ ہویا اوے ان جگہ تے لہی پیا لہی پون کھا بعد میں اتوں جی مٹی کھڑی کرے سنگے رہیا ہویا بادشاہ چنت چھا گالا ہے جو تا مٹی کے سنگو دا پا ہن جو سی 2 منٹ ترس تو کے پو بدھاؤں دا اساں کے حالی پانجو کم کرن دے بادشاہ حیران دیو مولوین کے چھاتی ہوا عالمن کے چھاتی ہوا مٹی پیا سنگن بہرحال کچھ دیر کھاں بعد میں انہوں نے عالمن مٹی سنگھی اگتے پوئتے ڈٹھو پان میں مشورو کیوں پان میں مشورے کرنا کھاں بعد میں بادشاہ سلامت کے چوں اے بادشاہ سلامت عرض ہی آہے تو جو کو نالو چاہے اساں آسمانی کتابن میں پڑھو آہے اگین کتابن میں لکھل آئے تا آخر الزمان نبی جو گوٹھ ہی شہر تھی دو ہی جگہ جے کائی آخر زمان نبی جے کو ایندو ان جو ہی گوٹھ تھیندو بادشاہ سلامت و فتید تو آخر زمان نبی ان جو کائی تھا کیڑو جو کائی شان آچھائے انہن جو زین بیو تو کہ شان بدھائیوں نہ بدھائیوں ان جو شان یو تو انہی کعبے کے بے آباد کرنا رو یو محمد رسول اللہ جنہیں جو ان کے دھک لگلو ان کعبے جو تو ان کعبے جی عظمت ان کے خبر ہی تو ان عظمت کھاں بعد میں ان جو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جی ان جے کو عظمت کے جاتو ان کھاں بعد میں عالمن کے چیہاں جے ایہا گالا ہے تواں نتھا ہلو واپس مجھے محل میں تا پر آنے ماں ہکڑو کم کیاں تھو وہ ہکڑو کم ہی تو کیا تا تواں کے جگہوں ٹھارائے جاں تھو ور ان سان گڈو گڈ ہکڑی ماڑی بھی تواں کے ٹھائے تو جاں ای ماں پانجو تواں کے خط بھی جاں تھو یہ ان آخر الزمان نبی کے جو جے کرے تواں جے وقت میں اچھی ونے تا یہ خط ان آخر الزمان نبی کے جو وہاں جے وقت میں ناچے دا پانجے پویرن کے تواں وصیت کجو انہن کے نصیحت کجو بہرحال وہ خاندان در خاندان وہ جے کو خط تواں رسول اللہ تے پہنچائے جو
उन ख़त में लिखियल छा हो वो ख़त में लिखियल त पोइ थो ॿुधायांव पर जॾहिं जो हिजरत थी हिजरत थियण खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ आया पाण मदीने में जॾहिं पहुता त उन्हनि अंसारनि हर हिकु चयो रसूलुल्लाह मूं वटि रहे रसूलुल्लाह मूं वटि रहे हर हिकु जी मर्ज़ी त रसूलुल्लाह असांजे अंगण ते अचे बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा त मां जेको बि ॻाल्हाईंदो आहियां अल्लाह जी वही सां ॻाल्हाईंदो आहियां जेको वो फैसलो कंदो आहे वो अल्लाह रब्बुल इज्जत जो फैसलो हूंदो आहे तंहिंजे करे ॿुधी सॼो त मुंहिंजी हिन जेको आहे त ॾाचीअ मां मुहार कढो जंहिं बि घर जे अॻियां वञी वेही रहे त मां मुहम्मद जो घर उहो थींदो बस पोइ देर छा आई बस पोइ इहा ॻाल्हि ई उन जॾहिं जो ॾाचीअ मां उहा मुहार कढियऊं मुहार कढण खां पोइ उन नाकेली मां मुहार कढी वई त उहा ॾाची मदीने जी घटनि में हले पई पर ॾिसे पई साॼे ॾिसे पई खाॿे ॾिसे पई हले अहिड़े हिसाब सां पई ॼण त अॻे हुनखे के पार यादि हुया अॻे हुनखे कई ॻाल्हियूं ॼण त यादि हुयूं बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाची मुबारक फिरंदी फिरंदी अची करे हज़रत अबू अयूब अंसारी जे घर जे ॿाहिरों वेही रही हज़रत अबू अयूब अंसारी जे घर जे ॿाहिरों जो वेठी सभिनी अबू अयूब अंसारी के मुबारकूं ॾिनियूं रसूलुल्लाह जमल उते तशरीफ़ फरमा थिया पाण ॾिसी करे फरमांदा अबू अयूब अंसारी तूं आ चए थो क़िबला हा या रसूलुल्लाह मां आहियां पाण फरमांदो मुंहिंजे भाउ तुब अवल हमीरी जो ख़त मूंखे ॾे वो जेको 1000 साल पहिरें जो ख़त हुयो वो 1000 साल पहिरें जो ख़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन हज़रत अबू अयूब अंसारी कढी कढी करे ॾिनो पोइ छा लिखियल हो उन में लिखियल हो तो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां कमतर मां आजिज़ मां खताकार तुब अव्वल हमीरी तुझो शान पंहिंजे आलमनि खां ॿुधो अथमि तोखे पार तवाए क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत फरमाए जा ईअं आहे न सुभान अल्लाह हाणे अॻियनि खे बि रसूलुल्लाह जी शफ़ाअत में जेको आहे त भरोसो तंहिंजे करे रसूलुल्लाह फरमायो ॿुधी सॼो क़ौम ॿुधी सॼो मां तुब अव्वल हमीरी जो ख़त बि पढ़ियो आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे शाहिद कयां थो त इनखे मां पंहिंजी उम्मत मां करे उथारींदुसि रसूलुल्लाह अञा ज़माने में आया कोन्हनि उन जे शहरनि जो अल्लाह रब्बुल इज्जत जेको आहे त अॻे इनखे अॻियनि किताबनि में तौरेत ज़बूर इंजील में जेको आहे त हुननि जो ज़िक्र बि फरमाए थो ऐं रसूलुल्लाह जे इख्तियार तम कुर्बान वञिजे जो अॻी उम्मत अॻी आहे न त हालांकि चई सघिजे पियो इहो चई सघिजे तूं जेको आहे त मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत मां तुंहिंजी मूसा अलैहिस्सलाम जेको आहे त इनखे शफ़ाअत कंदो तुंहिंजी ईसा शफ़ाअत कंदो या इन खां सवाइ जंहिं वक़्त में जंहिं बि नबीअ जो उहो हुयो उन जे लाइ रसूलुल्लाह चई सघियो पर न पर रसूलुल्लाह खे अल्लाह से उहो शान अता फरमायो आहे जो रसूलुल्लाह ला न जाइ आ न मकान आ न माग आ न ज़मान आ का शइ न आहे जे रसूलुल्लाह अॻियनि जी जेको आहे इनखे शफ़ाअत करणु चाहे थो उन्हनि जी बि करे सघे थो पोइ जे अॻियनि जी शफ़ाअत करे सघो तव्हां असां त उनखे अञा वधीक प्यारा आहियूं जेकॾहिं तव्हां असां रसूलुल्लाह जे मथां जेको आहे त ईमान आंदो आहे ऐं उनजे ॾसियल वाट ते पाण हलूं था त पोइ इंशा अल्लाह अज़ीज़ जेको आहे त तव्हां ई असांजो रसूलुल्लाह साणी थींदो या न वो कीअं जेको आहे त हशर वेल हूंदा सवे राज राणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा छा कीअं सुञाणंदो हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में जॾहिं वो झंडो लिवाल हमद उन जे हथ में हूंदो अल्लाह जे हबीब वटि हमद वारो उहो जेको आहे तारीफ़ वारो झंडो बि हूंदुसि उन सां गॾो गॾो शफ़ाअत कुबरा वारो बि झंडो रसूलुल्लाह जे हथ में हूंदो ऐं यादि रखिजो इहा ॻाल्हि ईअं कोन रसूलुल्लाह ख़ुदि फरमायो शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था मुंहिंजी शफ़ाअत हूंदी पंहिंजा जेके मुंहिंजी उम्मत में वॾा वॾा गुनाहगार आहिनि उन्हनि जे लाइ हूंदी नंढियूं शफ़ाअतूं त ई हूंदियूं जो रसूलुल्लाह फरमायो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो पुट फोत थी वञे औलाद फोत थी वञे नंढड़ो ॿार फोत थी वञे सब्र कंदो त क़यामत में उहो पुटड़ो उनखे जन्नत में वठी वेंदो नंढड़ी नंढड़ी शफ़ाअत याद नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इन जे करे उनखे पंहिंजा माण्हू था जेकॾहिं को शख़्स पंहिंजी औलाद खे पढ़ाए थो उन पढ़ाइण जे करे जेको आहे त उहो अल्लाह जो कलाम यादि रखे थो पियो क़ुर यादि करे थो
قرآن جو کمال یہ ہے تو اللہ سائیں ان حبیب جے ان کلام جے کرے پانچے کلام جے کرے ان قرآن شریف جے کرے اللہ سائیں ان جی 7 پیڑھن کے جنت نصیب فرمائے سندو پر آنے کے ایڑا بوندا گناہگار اساں جیڑا جے انجا ان کو متھے ہوندا پو آخر میں کیر ویٹھا او رسول اللہ ویٹھا رسول اللہ اساں ہی تواں جو ساڑی تھیندو رگو حشر میں ساڑی کون تو پر یاد رکھ جو قبر میں پیر رکھو رگو ایترو دماغ میں تاں کہ جو رسول اللہ اساں جو آقا و مولا اے جے کرے تاں ان جو جکو ہے عقیدو رکھیو اے ان سان گڈو گڈ ایا گال تاں کئی تے جکو ہے ان جے احکامات جے متو ہلیو تے پو تے گال یاد رکھجو تے پو قبر کونو ہوندی اساں جے طرف ہکڑو فقیر ہویو جن جو نالو ہویو فقیر سلطان فقیر لاشاری ان کے چونز فقیر دے خبر قبر کیویں ہوسی سرائکی مکے سرائکی پوری ساری انجا پر منا ان کو پوچھے جو کہا قبر کیویں ہوسی جنت جو ٹکرو ہوندی جہنم جو ٹکرو ہوندی چھا ہوندی تو انہیں جو ابا جے کرے ادب دا زرڑا ہوسی نا پیچھے قبر نہ ہوسی کنجر ہوسی پو قبر نہ ہوندی پو کنجر ہوندی کنجر جو مطلب باغ ہوندی پر جے کرے ادب دا زرڑا نہ ہوسی تو پیچھے قبر نہ ہوسی پر ڈینگر ہوسی پوہاں جے کرے اساں چاہوں تو رسول اللہ اساں جیڑو آ جے کرے چاہوں تو ان کے جو کہا دیوار جے پٹھاں جو علم نہ ہے جے کرے چاہوں تو بابا ہوں پہنجی بھی شفاعت نہ کرے سکندو تو پوت ادا واقع جو ہے امید نہ رکھ جو پر جے کرے اساں جی یا نیت ہو جے اساں جو عقیدو ایو ہو جے تو اگن جو بھی تو رسول ہاں تو پوین جو بھی تو رسول ہاں جے تو اگن جو نبی ہاں تو اساں جو بھی نبی ہاں جے کرے ایو اساں جو جے جے تو سردار نبی اساں ان کے منوں ایں جے کرے منوں تو یا رسول اللہ تو اساں جے لا ہتے بھی کافی ہاں آخرت میں تو اساں لا کافی ہاں اساں جے کرے ہتے جے لا ان کے سڑڑا کیوں سرڑن تا مکھی گال یاد اچھی تا حضرت مخدوم محمد ہاشم ٹھٹوی رحمت اللہ علیہ سندھ جو ہکڑو تمام وڈو عالم دین پر تا یقین جانو سندھن میں وڈو ہکڑو مرض وہ مرض یہ ہے تا پانچے عالمن کے ظاہر کون کندا اساں عجیب طرح سے سبا جڑا علی چھا تھی کرے پانچے عالمن کے وساریوں تھا پر جے کریں اساں حضرت مخدوم محمد ہاشم ٹھٹوی رحمت اللہ علیہ جا کتاب پڑھوں نا تو تمہاں یقین جان تو حضرت مخدوم محمد ہاشم ٹھٹوی حضرت شیخ عبدالحق محدث دہلوی جے پائے جو عالم پر جین تا اساں ظاہر کون تھا کہ اساں ان کے اترو ہائی لائٹ کون کیا تو مخدوم محمد ہاشم ٹھٹوی جے ہزار ہا شاگردن میں شاہ ولی اللہ موجودہ اساں جے سامو شاہ ولی اللہ جو ذکر گھنو آ مخدوم محمد ہاشم ٹھٹوی جو گھٹا پر حقیقت یہ ہے علم میں فضل میں مخدوم محمد ہاشم ٹھٹوی رحمت اللہ علیہ انہوں بن عالم کو 1000 دفعہ ودھی کا ہے پان جے کو آئے ونجن تھا مدینہ شریف انہیں مدینہ شریف ونی کرے صلاۃ و سلام پڑھن تھا انہیں صلاۃ و سلام میں پانا چون تھا الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ جنہیں پانی فرمائن تھا جواب اچے تو مواجہ شریف ماں وعلیکم السلام ورحمت اللہ محمد ہاشم وہ جواب ملے تو بٹرے بیا محمد ہاشمن ہر ایک جو تو مکھے جواب پیو ملے بہرحال ور چودان گڑ جی کرے بیہر چوندہ پتو پہ جی ویندو ور انہوں نے بیہر جو کرے سلام چوا الصلاة والسلام علیک یا رسول اللہ السلام علیک یا حبیب اللہ جنہیں یہ لفظ چاہتا ہوں جواب ملے تو وعلیکم السلام محمد ہاشم ٹھٹوی الحمدللہ ایڈو وڈو عالم دینو ایڈو وڈو عارف ہوئیو انہیں جے کو آئے کئی سال مدینہ شریف مسجد نبی میں درس بنو آئے وہ ایڈو وڈو عالم ایڈو وڈو عارف وہ ہر شریعت ہر شیخ ہاں واقف ان بے جے کو آئے رسول اللہ کے صدڑا کیا ان بے رسول اللہ کے صدڑا کیا نہیں صدڑا کرے چے تو چاہتو چے فارسی و شرع من درد مندم حضرتا فریاد رسیا مصطفیٰ پارا شدہ بہر خدا فریاد رسیا مصطفیٰ یا رسول اللہ دکھو یلایا من درد مندم حضرت یا رسول اللہ دکھو فریاد رسیا مصطفیٰ یا رسول اللہ مجھے مدد فرمائے من درد مندم حضرتا فریاد رسیا مصطفیٰ
پارا شدہ بہر خدا فریاد رس یا مصطفیٰ. یا رسول اللہ مجھے دل ٹوٹی پیا مجھے فریاد بدھ. ہم تو شفیع المذنبی ہم رحمت للعالمین. اے مصطفیٰ اے مرتضی فریاد رس یا مصطفیٰ. یا رسول اللہ تو ہی شفاعت وارو آئے تو کھو سوابیو شفاعت کرنارو آئے ہی کن مجھے فریاد بدھ. جز تو وسیلہ نیست کس بہر خدا فریاد رس. سلطان تخت اجتبا فریاد رس یا مصطفیٰ. یا رسول اللہ تو کھو سواگو مجھے وسیلو ہی کونے. جے کرے وسیلو آہیں تو تو آہیں تو کھاں کو وسیلو نہ. ایڈا وڈا عالم دین ایڈا وڈا عارف جے کرے رسول اللہ کے ٹھٹے میں وہی سڈ کن تھا تو اساں بھی خدا بخشے بروہی جے ہوئے گوٹھ میں وہی رسول اللہ کے سڈے سگوں تھا. جڏهن اسان سڏينداسين هنن عالمن جو اهو ضرور جيڪو عقيدو ته ٺٽي ۾ ويهي سڏ ڪيون ٿا ته رسول الله ٺٽي مون اسان جو آواز ٻڌي ٿو ۽ اسان کي ان جو جواب ڏي ٿو ته اسان به انهن جا پوءِ لڳايون. اسان به اها ئي ساڳي اميد رکون ٿا ته رسول الله توهان ئي اسان جو ساڻي ضرور ٿيندو. मां ॻाल्हि पोइ ते वरखणी अचां त रसूल अल्लाह जे उन शहर जो खे बि अल्लाह साईं चूंडियो, रसूल अल्लाह जे उन खानदान खे बि अल्लाह साईं चूंडियो त उन साॻे तरीक़े सां रसूल अल्लाह जे सहाबनि खे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त चूंडियो. फरमायो रसूल अल्लाह जे सहाबनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे चूंडियो त उन्हनि सभिनी चूंडियलनि में केरु आहे? अबू बकर सिद्दीक़ आहे. ईअं आया न आहे? उहो कीअं आहे? छा जो छन सच्चो यारो सिद्दीक हुयो मंझगार रफीक तह सादिक सिद्दीक इमाम के मुझा सारे डेज सलाम. वो जेको शायर हुयो न जेको रसूलुल्लाह के सलाम पियो जे ॻाल्हि सम्झ में अचे थी त उनमें उन अबू बकर सिद्दीक खे सॾे करे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको आहे शाम जे तरफ़ उन शाम जे तरफ़ पाण विया आहिनि ऐं वापार जे सिलसिले में विया आहिनि. सामान जेको खयो अथऊं उन जो जेको आहे त तक़रीबन 2-2.5 महीननि जो सामान साण अथनि उहो खणी करे जॾहिं पाण मिस्र ॾे पहुचनि था उन शाम जे एरिया में पहुचनि था उते राति हज़रत अबू बकर सिद्दीक रहे थो. राति जो रही करे छा थो ॾिसे? ख्वाब ॾिसे थो. उन ख्वाब में हे ॾिसे थो त सिज चंड सितारा लही करे अची मुंहिंजी झोलीअ में पिया आहिनि. जॾहिं जो अबू बकर सिद्दीक इहो ख्वाब ॾिठो इन ख्वाब ॾिसण खां बाद में सुबह थी आहे नओं आहे शहर में नओं आहे सोचे थो पियो जेको आहे कंहिंखां पुछाए थो आहे को मौलवी साहब आहे को आलिम आहे को आरिफ जेको मूंखे मुंहिंजे ख्वाब जो ताबीर ॿुधाए. ऐं तव्हांखे बि गुज़ारिश ई आहे त हमेशह जेको बि ख्वाब ॾिसंदा कयो हर अहिड़े गैरे नथू खैरे खे न ॿुधाईंदा कयो कंहिं अहलुल्लाह खे ॿुधाईंदा कयो कंहिं अहले दिल खे ॿुधाईंदा कयो न त जेको आहे घटि में घटि कंहिं आलिम खे ॿुधाईंदा कयो. पोइ जेकॾहिं तव्हां उहो ख्वाब आलिम खे ॿुधाईंदव त पोइ छा थींदो? जेकॾहिं औली बि हूंदी त उहो आलिम उनखे सवलो करे छॾींदो. रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे पाण फरमाईंदा हर हिक खे पंहिंजो सुवाल न ॿुधाईंदा कयो ख्वाब न ॿुधाईंदा कयो. ख्वाब बि उनखे ॿुधायो जंहिंखे उनजो ताबीर अचे. जेकॾहिं ताबीर नथो अचेसि त पोइ अहिड़े माण्हू खे न ॿुधाईंदा कयो ऐं हरू भरू पंहिंजे ख्वाब खे ज़ाहिर न कंदा कयो. ॻाल्हि सम्झ में अचे थी? असां कहिड़ा ख्वाब ॾिसंदा आहियूं? लाले ॾिठो ख्वाब छा ॾिठई त ख्वाब थो ॾिसे त मेह साणा उहा मेह 10,000 में विकिणां थो पियो. हे पियो चए त 10,000 लूंगा. वापारी पियो चएसि त नहीं 200 दूंगा 200 रुपया ॾींदोमांइ वधीक न ॾींदोमांइ. अब को लालो तो कोने जे लालो जे त माफ़ करे मूंखे. बहरहाल ख्वाब पियो ॾिसे हो पियो चए 10,000 हो पियो चए 200 हो पियो चए 10,000 हो पियो चए 200. हलंदे हलंदे हमराह जी जेको आहे त अख खुली वई. जीअं जो अख खुली वियसि न मेह न 10,000 न 200 का शइ कोन हुजे ई कुझु कोन. लाले हर शइ हली वई पर कमाइण जी नियत अखियूं बंदि करे चए तो 200 ई दियो.
اسارا خواب اڑا ہوندان بیا کیڑا ہوندان اللہ جے نیکن صالحن جا خواب اڑا ہوندان جو ان کے اگتے جی اچن واریوں گالیوں خبر پئجی ہوندن اگن مانن کے ان جی خبر پئجی ویندی ہے بہرحال صلاۃ پڑھو ابو بکر صدیق چھا خواب ڈٹھو سج چنڈ ستارا اوے اچی کرے جھولی میں لتھا ہیں صبح جو اتھی کرے جیکو ہے پچھائیں دو تو ورتے انہ کے بدھائیں سے ہکڑو راہبا وہ عیسائی مذہب سان تعلق رکھے تو وہ فلانی جگہ دا کلیسا میں ویٹھو آئے تاں انہ دے ونیو اوہی تاں کے خواب جی تعبیر بھی ادھائیں دو ابو بکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ اتے ونن تھا اتے ونن کھاں بعد میں انہ کے چندہ سائیں مجھو خواب آئے یہ مجھو خواب بدھو انہ خواب لا وہ جو سامو عالم سگورو ویٹھو آ پانجے مستی میں ویٹھو آ پانجے علم جے گھمنڈ میں ویٹھو آئے وہ چوے تو سائر میں توجہ کون تو جیس پر چوے تو چاو کیڑو خواب تو بدھائیں پیو ابو بکر صدیق تو عرض کرے اے مجھا سائیں ماں خواب ہی ڈٹھو آئے تا سج چنڈ ستارہ اچی کرے مجھے جھولی میں پیاہن ابو بکر صدیق جائیں یہ لفظ ہو جن تا سج چنڈ ستارہ مجھے جھولی میں لتھان یہ لفظ بدھن جی دیری تا وہ عالم ٹرپڑی اتھی صدو تھی وہی رہے ہو بس صدو تھی وہی رہے ہو ور ابو بکر صدیق کے چیتے تھے پہرے تو بدھا کہ تو آہیں کتوں جو ابو بکر صدیق فرمائے تو میں ان ام القرآ ان حضرت جو کہا ہے کعبے جے شہر مکے جو رہا واسی آیا جنہیں جو ہو تو چیز پر جو سوال تو کرے سے تب دے خبر تب تو جو کہا ہے کہڑے قبیلے سان تعلق رکھیں تو حضرت ابو بکر صدیق فرمایا تو میں قریش جے قبیلے سان تعلق رکھاں تو ابو بکر صدیق کے اتھی کرے بھاکر پائے تو بھاکر پائے کرے مبارک جے تو مبارک کرے چے تو اے بدھی سد تو جو کہا اے قریشی اے مکے وارا تو بدھی سد تا اگن کتابن میں لکھو پہ آئے تا آخر الزمان نبی این دو ان جو سب کھاں پہرے امتی تو ابو بکر تھی دیں ہانے لگے تو جے تو یہ خواب ڈٹھو آئے تو تھی سگے تو ان نبی جے کو آئے تا وہ اعلان کرے چھے جو ہو جے ان اللہ جے حبیب اللہ جے رسول اسلام جو وہ پیغام جو کو آئے تا ظاہر کرے چھے جو ہو جے ہانے تو ونی کرے ونی ان کے گول ونی کرے پورو ان جو جے کو آئے تا تو ونی مرید تھی ان جو صحابی تھی ابو بکر صدیق تا اگئی خبر ہوئی نا ابو بکر صدیق وہ واقعو جو پان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ننڈان عبد المطلب سان گڈ ابو طالب سان گڈ وجن تھا پانجے چاچے سان جے کو آیت وہ بحیرہ راہب جے کو آیت رسول اللہ جی وہ دعوت کرے تو پان ان ٹیم تے ابو بکر صدیق جی 2-3 سال عمر آئے ابو بکر صدیق تے ان ڈیہ کھائیں خبر ہوئی نا بس ان جو کو آیت راہب ابو بکر کے جنے یہ لفظ تھیا ابو بکر وہ سجو مال جو کو تجارت لائے کھیا وہ سب اللہ جی راہ میں اتے ورائے چھڑی بس وہ راہے کرے نہ دیہ ڈٹھائیں نہ رات ڈٹھائیں ان کھاں تھیندو ان شام جے ملک وہاں تھیندو اچی مدینے مکے شریف پوتو آئے جی جو مکے میں پوتو مکے میں پوچھن کھاں پوچھا تھو پوچھے پیو جتھے کتے اچے پوچھے رستے میں آئیو آ مائٹر ملن سچن ابو بکر تو کہ 2 مہینن کھاں پوچھنو ہو مال تو وکڑی آئیو آ لگے تو کہ نفو گھنیو تھو آ دے خبر تو کہ نفو گھنو تھو آئے مائٹر ہنے جی یہ گال پچھن ہو پچھے بدھائیو آمنہ جو لال رسول اللہ کہتے ہیں آئین محمد کتی آئے جتے کتے سوال صرف ایو پیو ہلے سے انہن جو اساں تو کو کاروبار جو راہ پوچھو تو اساں کا محمد جو پہ پوچھی ان امیر جو پہ پوچھی چھڑے دے ان کے ہو دیوانو تھی ہوا ان کے ہلے چھا تھی ہوا پانجے ابن ڈاڈن جے ان مذہب کے چھڑے نو تھیں ابو بکر صدیق تو فرمائے دیوانو ہو کون تھیا چریا تاں جو ان جوان کے سنجانو کون تھا